डिघी ग़ुलामी क़ौमुनि जी नफ़्सियात ते तमामु असर कंदी आहे। चङियूं चोखियूं क़ौमूं ऐं उन जा बाशो फ़र्द इहो महसूसु करे वठंदा आहिनि या फ़ैसिलो करे वठंदा आहिनि त हाणे हिन ग़ुलामीअ जे संकर मां निकिरणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं पोइ जेके माण्हू इन ग़ुलामीअ जे नीर खे टोड़ण जी कोशिशि कंदा आहिनि उन्हनि खे चयो वेंदो आहे त पागल थिया आहियो, चरिया आहियो, मस्त आहियो, दुनिया जहान जे हालतुनि खां वाक़ुफ़ु न आहियो। छा तव्हां पंहिंजे क़ौम खे आज़ादी ॾियारे सघो था? न गर्मी ॾिसो था, न सर्दी ॾिसो था, बुख में ॾुख में पिया माण्हुनि वटि वञो, पिया माण्हुनि खे सुजाॻ कयो। छा इहो मुमकिन आहे तव्हां आज़ादी वठी सघो? मां आहियां तव्हांजो हैदर मला। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं तव्हां अञा ताईं ही चैनल सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटन ज़रूरु दॿायो। पाण हिकिड़ो नंढो मिसाल था वठूं। माण्हू ग़ुलामी जा हैरान कीअं थियनि था? पाण ॾिसंदा आहियूं हाथी सर्कस में ॿ ॿ चार चार हाथी ऐं हिकिड़ो माण्हू हंटर खयो पोयां उन्हनि खां करतब पियो कराईंदो आहे। हीउ हाथी जेको 20 फुटनि खां वधीक कद रखे थो ऐं 100 मण हुनजो वज़न आहे। उहो बिना कंहिं वॾे कंहिं नीर जे उहो ख़ामोश बीठो हूंदो आहे। उन सबबु कहिड़ो आहे? उन सबबु इहो आहे जॾहिं उहो हाथी नंढो हूंदो आहे ऐं सर्कस वारनि खे हथ अची वेंदो आहे त उनखे हू हिकिड़ो मज़बूत नीर उहो टंग ॿधी छॾींदा आहिनि। उहो नंढो हाथी हिकिड़ी ॾींहुं कोशिशि कंदो आहे त हिन नीर मां जान छॾायां, ॿिए ॾींहुं कोशिशि कंदो, टे ॾींहुं कोशिशि कंदो, चोथे ॾींहुं कोशिशि कंदो ऐं पोइ मुसलसल उहो कोशिशि कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं थकिजी पवंदो आहे। पोइ हू फ़ैसिलो करे वठंदो आहे त हाणे हिन नीर खे मां टोड़े नथो सघां। ऐं पोइ जीअं हुनजी उमिरि वॾी थींदी वेंदी आहे तीअं हू उन नीर सां गॾु जीअणु शुरू करे छॾींदो आहे। उन नफ़्सियात ठही वेंदी आहे। ऐं पोइ उहो साॻियो नीर जेको 100 मण वज़न वारो हाथी ऐं 20 फुटनि खां डिघो हाथी, उहो साॻियो नीर जेको को 2-3 किलनि जो हूंदो आहे उहो हुनजे टंग में ॿधो पियो हूंदो आहे। उहो कॾहिं बि इहा कोशिशि न कंदो आहे त हिन नीर खे मां टोड़ियां। शुरू खां वठी या नंढपण खां वठी हुनजी नफ़्सियात शिकस्त जी ठाही वेंदी आहे। हाणे तोखे इन नीर सां गॾु जीअणो आहे ऐं हाणे तूं नीर टोड़े थो सघीं। महकूम क़ौमनि, महकूम तबिक़नि सां बि ईअं थींदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो पाण जॾहिं एहतिजाज कंदा आहियूं, रैलियूं कंदा आहियूं, मुज़ाहिरा कंदा आहियूं, बुख हड़तालूं कंदा आहियूं त रियासत ऐं रियासत जा इदारा उन्हनि खे खंघंदी कोन, पुछंदी न आहिनि, तव्हां सां मुलाक़ातूं न कंदा, तव्हांखे अची न चवंदा तव्हांजा मुतालबा मंज़ूर कयूं था, तव्हां गुड़ कम सान कयो, हलिया वञो। रियासत जे इदारनि खे परवाह न आहे। इहा नफ़्सियाती जंग आहे जेका हू विढ़नि था त माण्हू थकिजी पवनि। माण्हू चवनि कुझु थींदो कोन्हे, अदा इहो मुज़ाहिरो, अदा मुज़ाहिरा करे करे थकिजी पियो, छा थियो? अदा फलाणो इशू, उन फलाणे इशू ते बुख हड़ताल ते हेतिरा ॾींहं वेठो, थियो छा? अदा एहतिजाजी रैलियूं, थियो कुझु कोन। हाणे थियो कुझु कोन, उहो जेको नीर आहे जेको नंढे हाथीअ खे ॿधो हुयो, जेको टोड़े न सघियो ऐं हाणे वॾो थी वियो त हुनजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विझी वई या हुन इहो क़बूल करे वरितो त हिन नीर सां मूंखे जीअणो आहे, इहो टुटंदो कोन। बिल्कुलु इहा साॻी हालत महकूम मज़लूम क़ौमुनि सां कई वेंदी आहे। इते हिकिड़ो किरदारु जुड़े थो उन महकूम ऐं मज़लूम क़ौमुनि जे बाशऊर फ़र्दनि जो, सियासी कारकुननि जो, गैरतमंद माण्हुनि जो, त उन ग़ुलामी जे ख़िलाफ़ उथी ललकार बणजनि ऐं चवनि त हा असां इन संगर खे क़बूल नथा कयूं, असां इन नीर खे टोड़ींदासीं। इहो हर क़िस्म जे ग़ुलामीअ खां असीं इनकार कयूं था ऐं इन ग़ुलामीअ जे इनकार में जी असीं ही समूरा क़ैद ऐं बंद इहे टोड़े पंहिंजे वतन खे आज़ाद ऐं पंहिंजे क़ौम खे आज़ादीअ जे आला मंज़िल ते पहुचाईंदासीं।